ये सिंध है, ये सिंध है। अगर तुम एक बार करोगे 10 बार तुम्हें बर्दाश्त करना पड़ेगा। ये कभी मत भूलना कि ये धरती जेएम सैयद की धरती है। तो लड़ना भी है, मरना भी है। गनी अमान चांडियो खे आजाद कयो, कॉमरेड गनी अमान चांडियो खे आजाद कयो, सिंध जे शऊर खे आजाद कयो, सिंध जो शऊर खंबड़ बंद कयो। सिंधियन नेशनल कांग्रेस शागिर्द विंग जे अॻुवाण गनी अमान चांडियो जी जबरी खंबे गुम करण ख़िलाफ़ ऐं आज़ादी लाइ हैदराबाद बाईपास ते लॻल 2 ॾींहनि वारो धरणो ख़तमु कयो वियो। धरणो 36 कलाकनि लाइ SSP अदील चांडियो जी वाइदे मुताबिक़ ख़तमु कयो वियो। धरणे में सिंधियन नेशनल कांग्रेस जे चेयरमैन मोहब्बाद लिगारी, GSM तहरीक चेयरमैन सूर्य सिंधी, गनी अमान जो वालिद ऐं अमर सां गॾु कारकुननि वॾे अंग में गनी अमान चांडियो जी आज़ादी लाइ सख़्त नारेबाज़ी कंदे एजेंसियुनि जे टार्चर सेल मां आज़ादु करण जो मुतालबो कयो वियो। इनखे चौफेर उते एजेंसियूं इस्पताल खे घेरो करे वई, फिरी वई इस्पताल। को गनीअ जो न ॾोह न पाप न गनीअ खे कंहिं ॻाल्हि जी ख़बर कुझु बि न। माना हिनखे जेको आहे त घेरो करे वई। अचे हिकिड़ी मुंहिंजी गनी अमान जी घरवारी ही ॿी मुंहिंजी धीअ ई, ॿियो पुटु हो मुंहिंजो, उहे वञी हिन सां चिंबड़िया। छा चओ की असांखे ॾसियो छो असांजे भाउ खे जेको आहे चयो। उन्हनि खे धक हणी, फ़ोनियूं फुरे, पैसा फुरे, ज़ोर ते जेको आहे त अखियूं वात ॿधी हिनखे खणी विधऊं जेको आहे त गाॾी में विझी जेको आहे त माना हिनखे खणी विया। उतां इस्पताल मां कराची में जाऊं उहे नंढड़ियूं हुनजूं एडमिट उते लॻियूं पियूं हुयूं। बाक़ी को बि ॿियो गनीअ जो अबा न को ॾोह न गुनाह न गनीअ जी का अहिड़ी घटि वधि इहो हुयो। भेटाई जो पारखू हो, भेटाई पढ़ंदो हुयो, लतीफ़ पढ़ंदो हुयो। गनीअ जो गुनाह इहो हुयो, ॾोह गनीअ जो इहो हो। बाक़ी ॿियो कोई बि गनीअ जो गुनाह कोन्हे। जंग असांजी जारी रहंदी, जेसी रात अंधारी रहंदी, जंग असांजी जारी रहंदी। असांखे कल SP अदिल साहब ॻाल्हायो त तव्हां बाबा ही रोड ते सही कोन्हे, को कराची में थियो आहे या हुआ हीअ आहे त पाकिस्तान आहे। माना समुंड सिंधी समुंड खां वठी आज़ादु कश्मीर ताईं इहो पाकिस्तान आहे। हाणे उन पाकिस्तान में असांजो हक़ आहे त असीं किथे बि पीसफुल जेको आहे सो असां पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराए सघूं था। ऐं असां वेठा आहियूं जेसिताईं असांजो माण्हू ज़ाहिर न थींदो। ऐं पाकिस्तानी आइन मुताबिक़ तव्हां सरकार खे जिथे बि जंहिं बि खयो आहे, कराची या किथे बि कंहिं इदारनि खयो आहे, उहे तव्हांजा तरबंद फोर्सनि खे बि उन्हनि खे आइन जे कानून आइन पाकिस्तान जे तहत माना उनखे कोर्ट में फिलफोर पेश करिणो आहे। छो त 4 मिंट बि हब्से बेजा में रखणु यानी पाकिस्तान जे आइन जी लताड़ आहे। असां हुन सां इहा ॻाल्हि कईसीं न बाबा पाण इहो त मुनासिबु न आहे, हिते तव्हां वेठा आहियो पर तव्हां भली वेठा हुजो। आख़िरी हुनजा लफ़्ज़ इहे आहे जेके ख़ुशि आईंदा त भली तव्हां वेठा हुजो। इहा हिकिड़े सुठे पुलिस ऑफिसर जी ॻाल्हि आहे त बाबा तव्हां वेठा हुजो। वरियूं ॻाल्हियूं घणियूं कयूं जीअं थींदो आहे पुलिस वारा, इहा ॻाल्हि थी आहे। पोइ उन खां बाद में असां वेठा रहिया था। इहो पुलिस हीअ जेका आहे असांजी हितां जी DSP साहब अहिड़ो थ्रेट करे थो। हाणे असीं वेठा आहियूं, असां तेसि ताईं वेठा रहंदासीं जेसि ताईं असांजे हमरा खईं न कयूं। टुटनि जूं उन्हनि वटि FIR जा हेॾा सारा डज़न कंप्यूटर ते छपाए, प्रिंटिंग ते जेको आहे प्रेसुनि ते छपाए हेतिरा रखनि था। पोइ उन मज़ा उन्हनि कहिड़े वक़्तु बि जेको आहे सो बोगस में कहीं हिकिड़ी जाली FIR में दाख़िल कंदासीं, पाण हुनजो दिफ़ा कंदासीं। जेकॾहिं असां कूड़ा हूंदासीं फलंदी जॻह हूंदासीं, आज़ादु थींदासीं। असांजो मुतालबो इहो आहे त असांजे हमरा खे फिलफोर ये 3 ॾींहनि खां जेको एहतजाज आहे इनसे मैं मुसलसल राब्ते में है। DSP साहब बैठो है, SSP साहब उनजे वाले साहब सां ॻाल्हायो, राति मूंसां ॻाल्हायो, ऐं आज ही जेको आहे सो हयात उन्यो साहब सां ॻाल्हायो। DIG ऑफिस में ॿुधो आहे त हुते को माना हुननि जी गैदरिंग बि आहे ऐं उमेदु आहे त असां सक्सेसफुल थींदासीं। असांजी जदोजहद जेका आहे उहा हिकिड़ी सिंगल पॉइंट ते हुई त गनी अमान खे आज़ादु करियो। हुनखे जीअं ई असांखे इंश्योर कंदा त आज़ादु करियूं पिया, हीअ उहा जेका गारंटी जेका असांखे महसूसु थींदी वाक़ई में उहा आहे त असां हीअ वाइंड अप कंदासीं। पर इंतज़ाम जे कननि ते जूं सुरन जी नथी सुरे। असीं सम्झूं था त हैदराबाद में ही बाईपास बंद, कराची में कैंप,
सॼी सिंध जे जामतोरे में रोड ब्लॉक, सन में ब्लॉक, सकरंड में ब्लॉक, कंजारे में ब्लॉक, ही सॼी सिंध में एहतजाज हले पियो। पर हींअर ताईं गनी अमान या सरमत मीराणी जेके गुम आहिनि, जिन खे पंहिंजे भेनरुनि जे साम्हूं, जिन खे पंहिंजे नंगनि जे साम्हूं तशदुद करे खणी विया आहिनि, उनजो अञा ताईं को पतो नथो मिले। असीं चऊं था त जेकॾहिं तव्हां पंहिंजे मुल्क जे आईनी कानून जी पासदारी कयो त तव्हांजो मुल्क जो आईनी कानून चवे थो त 24 कलाकनि जे अंदरि जेकॾहिं कंहिं माण्हू ते का चार्जशीट आहे, को इल्ज़ाम आहे, त उनखे 24 कलाकनि जे अंदरि मैजिस्ट्रेट जे साम्हूं पेश करिणो आहे। पर तव्हां हिते झंग जो कानून हलायो पिया ऐं झंग जो कानून हलाईंदे जेकॾहिं तव्हां सम्झो था त असीं झंग जो कानून हलाईंदासीं त पोइ हीअ अदलिया जेका आहे, हीअ सेशन कोर्ट आहे, हीअ हाई कोर्ट आहे, हीअ सुप्रीम कोर्ट आहे, इनखे ताला हणी पोइ तव्हां पंहिंजा फ़ैसिला पाण कयो। असीं चऊं था त जेकॾहिं हिननि माण्हुनि जो नौजवाननि जो ॾोह कहिड़ो आहे, हिननि जो ॾोह इहो आहे त हीअ पंहिंजे वतन सां प्यारु कनि था, वतन सां मोहबत कनि था, सिंध जा ई आशिक़ आहिनि, सिंध जा हिलाली पुट आहिनि, इन जे करे हिननि खे खंबे गुम थो कयो वञे। ही जेके वॾा वॾा जेके मेगा करप्शन जे केसनि में अरबे खरबे रुपया जेके लुटे हिन सिंध जा जेके आहिनि ॿाहिरी दुनिया में ट्रांसफर कनि था ऐं उहे जेका सो सिंध खे लुटनि फुरनि था, उहे आज़ादु आहिनि। पर सिंध जा हिलाली पुट उहे जेका सो क़ैद आहिनि, उहे रियासत जे तहवील में आहिनि, रियासत उन्हनि खे तशदुद करे पई, रियासत उनखे पंहिंजी ॾींहं ॾियारे जो उनखे पंहिंजे बचनि जे साम्हूं, पंहिंजी भेनरुनि जे साम्हूं, माना हिकिड़ो माण्हू जेकॾहिं को बि कारकुन आहे त उहो पंहिंजे बचड़नि जो इलाजु कराइण लाइ अचे थो त उनखे जेका उनजी न्याणियुनि जे साम्हूं, उनजी भेनरुनि जे साम्हूं गेले ऐं खणी वञनि था। इहा इंसानियत आहे, इहा तव्हांजी रियासत आहे। जेकॾहिं इहा तव्हांजी रियासत आहे, असीं तव्हांजी रियासत ते लानत था कयूं। असीं सिंधियन नेशनल कांग्रेस जो जेको फ़ैसिलो आहे त जेकॾहिं गनी अमान खे, सरमत मीराणी खे ऐं जेकॾहिं ॿियनि क़ौमी कारकुननि खे आज़ादु न कयो वियो त सिंधियन नेशनल कांग्रेस जेको फ़ैसिलो कयो आहे त सॼी सिंध जा हाईवे जाम करासीं ऐं जीअं 7 तारीख़ जे समूरनि कारकुननि खे, सॼी सिंध जे आज़ादी पसंदनि खे, साईं GMC जे फ़िक्री पैरोकारनि खे इहा अपील थो कयां त उहे सॼी सिंध जा रोड हंधा जाम कनि ऐं इहो ॿुधाइनि त असांजा बच्चा न धड़काना आहिनि, असीं उन जवान सां ज़िंदा ई जावे। असीं तव्हांजे हिते जेके तक़रीबन माण्हू वेठा आहिनि, इन में अक्सरियत माण्हू जी उहा आहे जेके ख़ुदि रियासत जी तहवील में उनजो टार्चर सही आहिनि। मोबिलगारी खां वठी, मूंखां वठी असांजा जेके बि दोस्त आहिनि हिते रियासत जी तव्हांजी तहवील में रही आहिनि, तव्हां असां ते तशदुद बि कया, तव्हां असांखे पंहिंजे बचनि खां, फैमिलियुनि खां परे कयो। पर यादि रखी छॾियो त कुहाड़ी वारो झंडो सिंध जे वकार ऐं जियापे जो नज़र आहे। कुहाड़ी वारो झंडो सिंध जी रोशन मुस्तक़बिल जो ज़ामिन आहे। असीं साईं GMC जा पैरोकार आहियूं ऐं साईं GMC असांखे सिंध सां प्यार मोहबत जो जेको दर्स रहियो आहे, असांजी दिलनि मां तव्हां तशदुद ॾाढ ऐं जबर सां ख़तमु नथा करे सघो। गनी अमान सिंध जो पुटु आहे, लतीफ़ जो पारखू आहे। हुनखे जेकॾहिं कुझु पुछो त तव्हांजा सिंध जा रोड हंधा जाम करे छॾियासीं। तव्हां जेकॾहिं वीडियो ॾिठी हुई त सरमत मीराणी जी माउ खे उनखे धकड़ी, उनजे जेको आहे मथे मां रत वहे पियो, उनखे जेको आहे खणी विया। अड़े शर्म कयो, तव्हांजा जेके पुलिस वारा जेके कवर था ॾियो रियासती इदारनि खे, तव्हांखे शर्म नथो अचे? अचो, जेकॾहिं ईअं ई लातालुक पढ़ियल रहियो, ईअं ई जेकॾहिं असां हिक ॿिए जा खे खजंदे ॾिसंदा रहंदासीं त यकीन कयो हर हिक जो वारो ईंदो। अॼु गनी अमान जो वारो आहे, सुभाणे ॿिए जो वारो हूंदो। असीं चऊं था त अचो हिक ॿिए जी वारसी कयूं, असीं हिक ॿिए जा बाज़ू आहियूं, असीं तस्बीह जा
दाणा आहियूं, असीं कॿे सां गॾु आहियूं, असीं कॿे खे अकेलो न छॾियासीं। पंहिंजे हक़ जे बारे में, पंहिंजी सिंध जे बारे में, संगीनुनि जे साए तोड़े गोलियुनि जे वसकारे में जारी आहे, जारी रहंदी, जंग असांजी जारी रहंदी। This is on a safe side, ठीक है? मां आईडी कार्ड ना खत्म जाए जो मां पूरा न करे सो इंशाल्लाह वैल्यू एक्सट्रीम टेल सर 24 के 36 अल्लाह खैर कदो साईं इंशाल्लाह थी सके तो उन्हीं का भी पेड़ होती है बस सब टाइम मां ने इते आयो तो के अशोर साहब मुंहिंजी मां आहे जेको ही फैसलो कंदा सर पोइ यानी वालदा बैठी आगे तो एतबार यार इंशाल्लाह चाची भी उस्ताद साहब ब्रदर आए कि जवान बेटा है उनका, अगर फॉर एग्जाम्पल उसने कुछ गलती की है तो आप पेश करें ना, उसको उठाने का कौन सा उसका वो हमारा परेशान न थियो सर ये आज कोई देख लो सी मुझे पता न तो टाइम 24 कलाक जो तय कर उनमें असा सर ऐसा बाबा जी असां सॼी सिंध तव्हांजे करे बराबरी खड़ा है लिखत में असां के छा को चाहो समझो कोई आया साहब ये दोस्त है मीडिया आई है उनके भी यो बुधाए चलो जी असां अर्ज यो आहे असां अनाउंस खत्म था करूं मुख्य जगह पे आए भाई तो भाई तो सर पूरी सिंध बंद लगी पे आई 36 असां चऊं था त बचो बचो के इलाको ठीक है हां सही ॻाल्हि आहे सर मां जे लाइ हिकिड़ो थोड़ी मिनट वधी ॻाल्हि अच्छा अच्छा ये चाचो चवंदो असांखे जीअं ही जी नाज़रीन एसएसपी आदिल चांदो साहब हिते पहुतो आहे ॻाल्हियुनि जे लाइ ऐं हिन यकीन ॾियानी जा रही आहे त तव्हांजो जेको माण्हू आहे उहो राति ताईं जेको आहे सो हुनखे ज़ाहिर कयो वेंदो पर रिएक्शन में असां कॾहिं बि केरु रोडनि ते असां वकील वेठा आहियूं हिन जो पीउ मां वेठो आहे केरु बि ख़ुशी सां न असांखे बि अहसासु आहे पर बचो वियो आहे अफ़गानी खे नेकाली ॾियनि कोन था, जेके अफ़गानी सरियाम सर वेठा आहिनि उहे निकिता आहिनि त हैदराबाद मां निकिता आहिनि। मां तव्हांजा अफ़गानी रस्तियां थी किथे जी न माण्हू मिलंदो माण्हू त मिलंदो आज सारे ते तरक्की हो तो चाओ खड़ा वारो ना जा मानू बे पोइते थी करे थी बाबा जो को मानू तंजे करे 36 कलाकन में गनी ज़ाहिर थींदो सोशल मीडिया ते प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडिया ते वाज़े थींदो जेकरे आज़ाद थियो त बिस्मिल्लाह जे न थियो त 36 कलाक बाद वरी हिते मिलंदासीं तव्हांजे साथ।